सिंधु देश मुक़द्दरा साईं GM सैयद रहबरा, दोस्तों, साथियों, सजनों, धरतीवासियों, जिए देश, जिए साईं GM सैयद। जिए सिंध फ्रीडम मूवमेंट पारां शुरू कयल हफ़्तवार प्रोग्राम जेको सिंध जे मसइलनि ते सिंध खे दरपेश जेके बि मसइला आहिनि क़ौमी लेवल जा या लोकल सतह ते, त उन्हनि प्रोग्रामनि उन्हनि मसइलनि खे तव्हां अॻियां रखंदे उन्हनि मसइलनि जे हलनि तरफ़ असांखे ध्यानु ॾियण लाइ ही हफ़्तवार प्रोग्राम असां शुरू कयो हो। उन हफ़्तवार प्रोग्राम जो मक़सदु इहो हुयो त सिंध खे जेके बि दरपेश मसइला आहिनि असां उन्हनि मसइलनि खे सम्झी सघूं ऐं उन्हनि जे हलनि तरफ़ वञी सघूं। त ही प्रोग्राम हर हफ़्ते असां छंछर जे ॾींहुं राति जो 8 वॻे रखंदा आहियूं, जंहिंमें मां फेसबुक लाइव ते अची ऐं सिंध खे जेके बि दरपेश मसइला आहिनि उन्हनि तरफ़ असां जेको सो डिस्कस बि कंदा आहियूं ऐं उन्हनि हलनि खे बि ॾिसंदा आहियूं। त उन्ही प्रोग्राम जे अॼोकी कड़ीअ में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। ऐं जीअं त हिन प्रोग्राम जो मक़सदु ई इहो आहे, लाइव अचण जो मक़सदु ई इहो आहे त जीअं असां सिंध जे मसइलनि खे, सिंध जे इशूज़ खे सम्झी सघूं ऐं उन्हनि जे हलनि तरफ़ वञूं। अॼोको असांजो जेको हिन प्रोग्राम में मौज़ू आहे उहो मौज़ू सिंध में वधंदड़ मज़हबी इंतिहा पसंदीअ जा वाक़िआ आहिनि। छो जो असां गुज़िरियल कुझु वक़्त में ॾिठो आहे त काफ़ी सिंध में शिदत पसंदीअ जा वाक़िआ थिया आहिनि या रियासत जेका सो हथी वठराए अहिड़ियूं कारवायूं कराए पई थी जीअं सिंध जो अमुन, सिंध जी शांती, जेका सिंध जो जेको हिकिड़ो तारीख़ी सुञाणप रही आहे अमुन जी धरती, उन खे तबाह करण लाइ रियासत हथ वठी ही शयूं, इहे मामला सिंध में कराए पई थी। हिन मौज़ूअ ते तफ़सीली ॻाल्हाइण खां पहिरियां मां खे ॾाढो ॾुख आहे ऐं मां मज़म्मत बि कयां थो जेको 2 ॾींहं अॻु राति जो सिंध जे नियाणी शाज़िया चांडियो ऐं आकिब चांडियो वारनि जे घर ते जेके क़ौमी असांजी तहरीक सां जुड़ियल रहियो आहे, आकिब चांडियो या भेण शाज़िया वारनि जी हिकिड़ी काफ़ी हिमत ऐं रही आहे सदाईं। उन्हनि काफ़ी जेको सो क़ौमी तहरीक खे पंहिंजो फ़र्ज़ ऐं कर्ज़ लाथो आहे, त उन्हनि जे घर ते राति जो चढ़ाई थी ऐं उन्हे में ऑडियो में जेके सो कुझु पुलिस वारा सिंधी बि हुया। रियासत पंजाब त असांजी दुश्मन आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु जेके इहे सिंधी पुलिस वारा न्याणियुनि सां जंहिं नमूने सां ॻाल्हाइनि पिया, त मां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। ऐं इन्हनि पुलिस वारनि खे अॻु में बि मां चई चुको आहियां, अॼु बि इहा ई ॻाल्हि चवंदुसि त ही धरती तव्हांजी आहे, ही नंग तव्हांजा आहिनि, ही बच्चा तव्हांजा आहिनि। तव्हां रियासत जे, पंजाब जे, पंजाबी इदारनि जे वर न चढ़ो ऐं इन्हनि लाइ इस्तेमालु न थियो। न त जेकॾहिं पंजाबी असांजा दुश्मन आहिनि त तव्हां बि जेके रियासती एहलकार आहियो उहे बि असांजा दुश्मन ई हूंदो। तव्हां खे सिंध जे नियाणियुनि जी, नंगनि जी, दंगनि जी सम्झ हुअणु घुरिजे त इहे जेके बि लाड़काणे में जन पुलिस वारनि इहो वाक़ियो कयो आहे, उन्हनि हिकिड़ो तमामु ग़लति ऐं ख़राबु कमु कयो आहे, उन जी असां निंदा कयूं था। साथियो, हाणे अचो त पाण रियासत, मज़हब ऐं सिंध जी फैब्रिक जेका सोच रही आहे उन ते ध्यानु ॾियूं ऐं उन
खे सम्झूं त असल पाकिस्तान छाजे करे ही एक्सप्लॉइटेशन सिंध अंदरि कराए पियो थो। ऐं हिकिड़ी त एक्सप्लॉइटेशन थी वई असांजे वसीलनि जी, हिकिड़ी एक्सप्लॉइटेशन थी वई असांजी तारीख़ी सुञाणप जी, हिकिड़ी एक्सप्लॉइटेशन थी वई असांजे कल्चर जी, ॿोलीअ जी। पर ही जेका एक्सप्लॉइटेशन रियासत हिन वक़्तु करे पई थी, उहो मज़हबी आड़ में सिंध खे, सिंध जे माण्हुनि खे, सिंधियुनि खे शिदत पसंदि तरफ़ वठी वञे पई थी, मज़हबी कट्टरपणे तरफ़ वठी पई थी वञे, जेका हिकिड़ो तमामु ख़तरनाक अमल आहे असांजे ईंदड़ मुस्तक़बिल लाइ, असांजे क़ौम लाइ, असांजे नौजवाननि लाइ हिकिड़ो तमामु ख़तरनाक अमल आहे ऐं अॻिते हली इहो साबित बि कंदो। जॾहिं बि अॼु ताईं दुनिया जी तारीख़ ते असां ॾिसूं जेकॾहिं त जॾहिं बि जेके मुल्क मज़हब जे बुनियादनि ते ठहिया या जुड़िया या जोड़िया विया, उन्हनि में इहा कट्टरपणी हमेशह वधीक रही आहे। पाकिस्तान जो जेकॾहिं असां मिसाल वठूं था त पाकिस्तान ॿ क़ौमी नज़रिए ते ठाहियो वियो, जेको हिकु बेबुनियाद नज़रियो हुयो, छो जो मज़हब जे बुनियाद ते क़ौमूं नाहिनि जुड़ंदियूं। क़ौमूं पंहिंजे तारीख़, सुञाणप, कल्चर, पंहिंजे हदुनि ऐं पंहिंजे जेको सो ॿोली, इहे बुनियादी रुकन आहिनि कंहिं बि क़ौम जा। पर जीअं त पाकिस्तान खे बरतानिया, मां अॻे पंहिंजे 2-3 प्रोग्राम में ॿुधाए छॾियो आहे, इन बारे में तफ़सीली मां रखियो आहे त कीअं बरतानिया पाकिस्तान खे ठाहियो ऐं जेको सो इस्लामी मुल्क या मुसलमान मुल्क करे उन्हनि खे ठाहे करे ॿ क़ौमी नज़रिए जे बुनियाद ते पाकिस्तान जा बुनियाद विधा। हाणे थिए छा थो त जॾहिं हिकिड़ी गैर फितरी मुल्क या कुझु बि का बिल्डिंग हुजे या का बि अहिड़ो अमल हुजे जेको गैर फितरी बुनियादनि ते बीठल हुजे, गैर फितरी बुनियादनि ते ठाहियो वञे, त उन गैर फितरी बुनियादनि खे या उन मुल्क खे या उन मामले खे, सिस्टम खे हलाइण लाइ, अननेचुरल रियासत खे हलाइण लाइ पाकिस्तान लाइ इहो ज़रूरी बणिजी वियो त हू क़ौमुनि जी तारीख़ी सुञाणप, जीअं मिसाल सिंध तारीख़ी सुञाणप आहे, असांजी सिंधियत आहे, असांजो तारीख़ रही आहे, असांजो कल्चर रहियो आहे, असांजो हिकिड़ो जेको सो धरती रही आहे हमेशह जी, ऐं असां वटि जेको सो मज़हबी आहंगी या जेका मज़हबी भाईचारो रहियो आहे उहो तमामु घणो पुराणो रहियो आहे। सिंध कॾहिं बि शिदत पसंद सोच जी मालिक नाहे रही, सिंधी हमेशह सेक्युलर ऐं प्रोग्रेसिव रहिया आहिनि। त पाकिस्तान खे ॾींहं अवल खां पाकिस्तान ठहण सां ई पाकिस्तान खे ऐं पाकिस्तानी इदारनि खे इहो ख़ौफ़ हुयो त सिंध मां केॾी महिल बि बग़ावत थी सघे थी। उहा बग़ावत इन्हे लिहाज़ खां हूंदी जो सिंध जी जेका सुञाणप आहे उहा आहे सेक्युलर प्रोग्रेसिव, सिंध जी जेका सोच आहे, सिंध जी जेका रहणी कहणी आहे, सिंध जो जेको कल्चर आहे उहो सेक्युलर आहे, प्रोग्रेसिव आहे। त पाकिस्तान जीअं त बुनियादी इस्लामी बुनियादनि ते बीहारे वियो, ॿ क़ौमी नज़रिए जे कूड़े बुनियादनि ते बीहारे वियो, त सिंध हमेशह पाकिस्तान खे पंहिंजे लाइ ख़तरो महसूसु थियो आहे। मिसाल, जेकॾहिं हिकिड़ो कूड़ हणंदड़ हूंदो न त उन खे हमेशह ख़ौफ़ हूंदो त हू सच या हक़ वारो जेका तारीख़ी स्ट्रक्चर आहे उन खे जेको सो दॿाए रखे। जेकॾहिं दॿाए न रखंदो त हुन जे पंहिंजे वजूद जो मसइलो बणिजी वेंदो, पंहिंजी सुञाणप जे ख़ात्मे जो मसइलो ठही वेंदो।
इन्ही जे करे अवल ॾींहं खां पाकिस्तान जोड़ण सां ई पाकिस्तान खे जेको बरतानिया ठाहियो उन्हनि इहा ई कोशिश शुरू ॾींहं खां जारी रखी त कीअं बि करे सिंध जी जेका तारीख़ी हैसियत आहे, सिंध जी जेका तारीख़ी सुञाणप आहे, सिंध जा जेके क़दर आहिनि, सिंध जा जेको सेक्युलर थाट आहे, उन खे काउंटर करे उन खे ख़तमु कयो वञे। उन लाइ हिननि वटि छा हुयो? उन लाइ पाकिस्तान वटि कूड़ा किरदार खणी अचणु, कूड़ी तारीख़ खणी अचणु, कॾहिं अरगुननि जी, कॾहिं ईरानियुनि जी, कॾहिं अरबनि जी, कॾहिं तुर्कनि जी। माना साईं GM साहिब जीअं चयो त पाकिस्तान सिंध जे पाकिस्तान गैर मुल्कियुनि जे हीरोज़ खे ईअं पेश करे असां वटि ॿुधाए थो या किताबनि में या निसाबनि में पाकिस्तान इहा प्रोपेगेंडा करे थो त ही ॿाहिरियां हीरोज़ हुया। ॿाहिरियों को बि असां वटि हीरोज़ न हुया, असांजा सिंध जा पंहिंजा हीरोज़ हुया। असांजी सिंध जी पंहिंजी तारीख़ रही आहे, असांजा पंहिंजा किरदार रहिया आहिनि। पर जीअं त पंजाबियुनि वटि पाकिस्तान वटि पंहिंजा के बि हीरोज़ न आहिनि रहिया ऐं हुननि खे मज़हब जी आड़ वठणी हुई। इन आड़ जई करे ई हिननि कॾहिं असां ते तुर्क, कॾहिं अरगून, कॾहिं तातारी हमले आवरनि खे सिंध जो पाकिस्तान जो हीरो बणाए पेश कंदा रहिया आहिनि। हमले आवर अरब हमला आवर उहे पाकिस्तान जा हीरो आहिनि, जॾहिं त सिंध जा असुल हीरो, सिंध जा सिंधी, उहो राजा ॾाहिर हुजे, उहो हेमू कालाणी हुजे, उहो जेको सो साईं GM सैयद हुजे, उहो सूर्य बादशाह हुजे, अॼु ताईं होशू शीदी हुजे, अॼु ताईं उन्हनि जे नाले वठण लाइ पाकिस्तान तयारी कोन्हे। छो जो पाकिस्तान खे ख़बर आहे त जेकॾहिं असां सिंध जे हीरोज़, सिंध जे सुञाणप, सिंध जे कल्चर ऐं तारीख़ ऐं सिंध जी जेका सेक्युलर थाट आहे उन खे प्रोमोट कंदासीं या उन खे अॻिते वधाईंदासीं त असांजी बेबुनियाद जेका गैर फितरी रियासत आहे उहा तबाह बर्बाद थी वेंदी। इन्ही मामले जे करे पाकिस्तानी रियासती इदारनि हमेशा आलमी दहशतगर्द हुजनि या उहे धुरियूं जेके इस्लामी टेररिज़म में सॼी दुनिया में मशहूरु आहिनि ऐं सॼी दुनिया उन्हनि खे कंडेम करे थी, उन्हनि धुरियुनि खे सिंध में लाथो आहे। उन्हनि धुरियुनि खे हिकु टास्क ॾिनो वियो त सिंध जे माण्हुनि खे, छो जो सिंध जी सेक्युलर सोच, सिंध जी सेक्युलर सुञाणप, सिंध जी सेक्युलर थाट ऐं फैब्रिक जेका आहे उहा असांजे लाइ नुक़सानदेह आहे। इन्हे जे करे असांखे कीअं बि करे सिंध जी सुञाणप खे ख़तमु करिणो आहे। हाणे उहे जेके बि जथा जेके सिंध में लाथा विया, बाक़ाइदा रियासत उन्हनि खे प्रोमोट थी करे, बाक़ाइदे रियासत उन्हनि जी सपोर्ट थी करे, उहे मदरसा हुजनि, उहे जमियत हुजे, उहे तबलीगी धड़ा हुजनि, उहे गादियूं हुजनि, उन्हनि जे पोयां रियासत जो हथ आहे। हाणे जॾहिं रियासत हथी वठी सिंध में सिंध जे माण्हुनि खे या सिंध जे नौजवाननि खे या असांजे ईंदड़ नस्लुनि खे पाण जहिड़ो कट्टरपणी ऐं मज़हबी इंतिहा पसंद बणाइण जे ख़्वाह हुजे त उन लाइ लाज़मी ॻाल्हि आहे त रियासत खे
कुझु बुनियाद रखणा पवंदा, कुझु कम करणा पवंदा। ही जेके सिंध में हज़ारे मदरसनि जा ॼार विछाया विया आहिनि, जेके गादियूं रियासत जे चवण ते खड़ियूं कयूं वयूं आहिनि, या ही जेके मुल्हनि जा ग्रुप, माना हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां मां त हैदराबाद हुजे, कराची हुजे, सिंध जो को बि शहर हुजे, ओचितो हज़ारनि जी तइदाद में दहशतगर्द तंज़ीमुनि जा मुल्ला रोडनि रस्तनि ते निकिरी था अचनि। माना उन्हनि खे रियासत जी एतिरी सपोर्ट आहे, उन्हनि जी एतिरी सघ आहे, उहे एतिरे तइदाद में सिंध में अची विया आहिनि, जेके कॾहिं असांखे असांजे शाह लतीफ़, कॾहिं असांखे सचल सरमस्त, कॾहिं असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहनि खे ख़तमु करण जूं धमकियूं था ॾियनि, कॾहिं इहे ई मुल्ला दहशतगर्द सिंध जे गादियूं इहे भरचूंडीअ जूं, सरहंदियारनि जूं सिंध जे न्याणियुनि खे खणी ऐं अगवा करे ऐं मज़हब तब्दीलीअ जा वाक़िया थियूं कराइनि। कॾहिं को पंजाबी, को पठान धारियो सिंध में अची सिंध जे मालिकनि, सिंध जे मासूम ॿारनि, नौजवाननि जे घरनि ते चढ़ाई था कनि, रस्ते वेंदे कंहिं मासूम ॿार खे गले मां झले ऐं उनखे चवनि था जेको सो अलाह अकबर जो नारो हण। या जेकॾहिं असां 2 ॾींहं अॻु जो वाक़ियो ॾिसूं, 2-3 ॾींहं अॻु जो शंकर माल्हीअ जो, शंकर माल्हीअ छा चयो, छा लिखियो, इहे साॻाई लफ़्ज़, इहे साॻियूं ई शयूं हर पाड़े में, हर मस्जिद में, हर मदरसे में, हर कचेरीअ में रोज़ माण्हू चवनि था, पर ही आम मसला कोन्हनि। थर वारो वाक़ियो या ही जेको हैदराबाद में शंकर मालीअ जे घर ते हमिलो करे बाहियूं ॾिनी वियूं आहिनि, या जेके मंदर साड़िया था वञनि, या जेके न्याणियुनि खे खयूं थो वञे, अगवा कयो थो वञे, इहे आम वाक़िया न आहिनि। इन्हनि जे पोयां रियासत जो हथ आहे। रियासत हथ वठी अहिड़ा वाक़िया, अहिड़ी सोच पैदा करे पई थी सिंध में, त जीअं सिंध जी जेका सेक्युलर सुञाणप आहे, सिंध जी जेका सेक्युलर थाट आहे, उन खे ख़तमु करे सघिजे। सिंध जे सुञाणप खे ख़तमु करणु माना मज़बूत पाकिस्तान थियणु। ऐं जेकॾहिं मज़बूत सिंध हूंदी त पाकिस्तान खे ख़बर आहे त पाकिस्तान जो मौत हूंदो। साईं GM सैद चयो हो त मज़बूत पाकिस्तान सिंध जो मौत, मज़बूत सिंध पाकिस्तान जो मौत। त हिन महिल ताईं सिंध में जेके बि वाक़िया थींदड़ आहिनि, या जेका ही मज़हबी कटरपणी सिंध में लाथी वई आहे या सिंध में शुरू कराई वई आहे, इहा इन्हे जी तारीख़, इन्हे जा बुनियाद पाकिस्तान जुड़ण सां गॾु ई शुरू थी विया। जीअं मां शुरूअ में ॿुधायो त जीअं त पाकिस्तान जा बुनियाद कूड़े 2 क़ौमी नज़रिए ते, यानी त 2 क़ौमूं, हिकु मुस्लमान क़ौम आहे, हिकु हिंदू क़ौम आहे। अड़े बाबा, कंहिं बि मज़हब जे बुनियाद ते अॼु ताईं का क़ौम ठही आहे छा? न आहे ठही। त पाकिस्तान जो जेका गैर फितरी रियासत आहे, बेबुनियाद क़ौम, बेबुनियाद नज़रिए ते बीठल हिकु क़ौम आहे, पाकिस्तानी क़ौम। पाकिस्तानी क़ौम जो को तसवुर ई कोन्हे। हा, सिंधी क़ौम रही आहे, बलोच क़ौम रही आहे, पश्तून रहिया आहिनि, पंजाबी रहिया आहिनि,
पाकिस्तानी क़ौम, मुस्लिम बिरादर, इस्लामी मुल्क, मज़हबी क़ौम, मुसलमान क़ौम, यानी ही सभु जेके पाकिस्तान जा बुनियाद या पाकिस्तान जा जेके बि नज़रिया ऐं पाकिस्तान जो जेको बि ठहणु आहे उहो बेबुनियाद ऐं गैर फितरी आहे। ऐं गैर फितरी बुनियादनि ऐं पंहिंजी सुञाणप खे बचाइण लाइ पाकिस्तान सिंध जे मथां, सिंध में हिकु ख़ासि ॻुझी बुनियादनि ते सिंध जे सेक्युलर थाट ऐं सुञाणप खे ख़तमु करण लाइ ही जेका बि मज़हबी दहशतगर्दी सिंध में कराए पियो थो या सिंध में जेके बि वाक़िया थियनि पिया था उन जे पोयां हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश आहे। उहा साज़िश इहा ई आहे त पाकिस्तान खे अवल ॾींहं खां सिंध मां ई ख़तरो रहियो आहे त सिंध जेकॾहिं पंहिंजी सुञाणप बरक़रार रखंदी, पंहिंजी तारीख़, पंहिंजी सोच, पंहिंजी ॿोली जेकॾहिं सिंध क़ाइमु रखंदी त पाकिस्तान घणो टाइम न हली सघंदो। इन्ही जे करे सिंध जी जेका सेक्युलर सुञाणप आहे, सिंध जी जेका बुनियाद आहिनि, सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी जेका तारीख़ आहे, उन खे मुसलसल पाकिस्तान हमिलो कंदो आयो आहे। पाकिस्तानी रियासत पोइ इहा रियासत जेको सो मुख़्तलिफ़ तबलीगी ग्रुपनि खे, मुख़्तलिफ़ गादियुनि खे ऐं आलमी दहशतगर्दनि खे सिंध में रहाए करे सिंध जी जेका बीहक आहे उनखे मटाइण लाइ हमेशह कोशिश कंदी रही आहे। दोस्तो, ही जेके बि मां हींअर वाक़िया वेझर में थिया आहिनि या जेके वाक़िया सिंध में त ख़ैर घणे टाइम खां मुख़्तलिफ़ वाक़िया हलनि पिया था, पर ही जेके बि वाक़िया हींअर थिया आहिनि, ताज़ो थर वारो वाक़ियो हुजे या हिंदू नियाणियुनि जो अगवा जो हुजे या जेको सो मंदर मस्जिदनि घरनि ते हमला हुजनि, शंकर मालीअ जो वाक़ियो हुजे या धारिया अफ़गानी ऐं शिदत पसंद पंजाबी जेके सिंध में मामला कनि पिया था, आलमी दहशतगर्द जेके तंज़ीमूं सिंध में कमु कनि पिया थियूं जिन खे छूट मिलियल आहे, या जेके ही दरगाहूं ऐं गादियूं सिंध में कमु कनि पिया थियूं, त ही हिकिड़ी सोची सम्झियल साज़िश आहे जेका न सिर्फ़ सिंध जे हिंदुनि खे, सिंधियुनि खे तंग थी करे, पर इहा ई रियासती मज़हबी दहशतगर्दी ऐं शिदत पसंदी वारी सोच क़ौम परस्तनि ते सदाईं कुफर जा फ़तवा हणाया विया। सेक्युलर सोच रखंदड़ असांजे अदीबनि ऐं असांजे दानिशवरनि खे केतिरो ॾुखियो टाइम ॾियारियो वियो, उन्हनि खे रोकियो वियो त तव्हां जेको सो हक़ सच जी ॻाल्हि न कयो। एसि ताईं जो प्रोग्रेसिव सोच रखंदड़ जेके सिंधी, उन्हनि खे बि शिदत पसंद तंज़ीमुनि, इन्हनि गादियुनि ऐं इन्हनि रियासती पालतू आलमी दहशतगर्द ज़ालमनि जेके हींअर सिंध में हर शहर में अचे पहुता आहिनि, उन्हनि जे तरफ़ां बाक़ाइदा धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि त ही जेको बि अमल सिंध में रियासती दहशतगर्दी या कट्टरपणे जो थिए पियो थो, उन जे पोयां सोचियल सम्झियल रियासती साज़िश आहे जेका मुसलसल पाकिस्तान जे ठहण सां, पाकिस्तान जे ठहण खां अॼु ताईं सिंध जे सुञाणप, सिंध जी सेक्युलर सोच ऐं सिंध जी जेका कल्चर आहे उनखे ख़तमु करण लाइ इहा मज़हबी कट्टरपणी ऐं मज़हबी शिदत पसंदीअ जो सहारो वरितो वियो आहे पाकिस्तानी इदारनि जे तरफ़ां, पाकिस्तान जे तरफ़ां। हाणे हीउ जेको मसइलो असांखे दरपेश आहे, इन मसइले खे
या ही जेको पाकिस्तान चाहे थो त सिंध जे माण्हुनि खे बि सख़्तगीर या उन्हनि जी जेका सेक्युलर सोच आहे उनखे ख़तमु करे, सिंध जी सुञाणप खे ख़तमु करे, पाकिस्तान जी सुञाणप ऐं सिंधियुनि खे बि शिदत पसंदि बणायूं, या सिंधियुनि खे बि जेको सो मज़हबी कटरपणे में आणे करे उन्हनि खे, उन्हनि जे सिंधियुनि जे ईंदड़ नस्ल खे असां जेको सो पाण जहिड़ो बणायूं। इन्हे सॼे अमल खे रोकणु ऐं सिंध जी धरती, अमुन वारी धरती, प्यार वारी धरती ऐं सिंध जी जेका सुञाणप रही आहे, उन सुञाणप खे बरक़रार रखण लाइ असांखे छा करणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में त जेसिताईं असां पंहिंजे ओड़े पाड़े सिंध जो नौजवान ख़ासि करे या क़ौमी तहरीक जा जेके बि साथी आहिनि त उन्हनि खे पंहिंजे ओड़े पाड़े पंहिंजे जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में अहिड़ियुनि सभिनी धुरियुनि ते नज़र रखणु घुरिजे जेके मज़हबी इंतिहा पसंदी ऐं जेके मदरसनि में जेकॾहिं ॿाहिरियां शिदत पसंदि माण्हू अचनि था, जेके इंटरनेशनल ॾोहारी आहिनि, डिक्लेयर थियल आहिनि, दहशतगर्द आहिनि, उन्हनि जे सुञाणप, उन्हनि जी जेको सो तफ़सील पाण वटि रखणु घुरिजनि। सिंध गवर्नमेंट या PP कॾहिं बि इन मामले में कुझु बि न कंदी। ही मामिलो सिंध जे सिंधियुनि नौजवाननि ऐं क़ौमी तहरीक जे सभिनी दोस्तनि, सभिनी तंज़ीमुनि खे पंहिंजे सिर पाण कोशिशूं वठणियूं पवंदियूं ऐं ही जेके बि मज़हबी शिदत पसंदि धड़ा ऐं गुरूह ऐं गादियूं ऐं जेके सिंध में टेररिस्ट ऑर्गेनाइज़ेशन्स मौजूदु आहिनि, उन्हनि जी असांखे रस्ता रोक करणी पवंदी। छो जो इहे ई जॾहिं रियासत सिधो नथी विढ़ी सघे त इन्हनि धुरियुनि खे, इन्हनि ग्रुपनि खे, इन्हनि गुरूहनि खे सिंध जे ख़िलाफ़ु, सिंधियुनि जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु, सिंध जे अमुन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदी आहे। त असांखे हर लेवल ते, लोकल तौरे इंटरनेशनल लेवल ते हिननि सभिनी माण्हुनि खे, हिननि सभिनी धुरियुनि खे नज़र में रखणो पवंदो ऐं हिननि जी रस्ता रोक करणी पवंदी। छो जो असांखे जेकॾहिं सिंध ऐं सिंध जी तारीख़ी हैसियत ऐं तारीख़ी सुञाणप, सेक्युलर वैल्यूज़ खे जेकॾहिं बचाइणो आहे त असां वटि ॿियो को बि हल कोन्हे। असां वटि इहो ई हल आहे त असां पंहिंजे धरतीअ जी मालिकी कयूं, धरतीअ जे जेके बि असांजी वसीला आहिनि, असांजो कल्चर आहे, असांजी सुञाणप आहे जेका, उन खे बरक़रार रखी सघूं। दोस्तो, इहे चंद गुज़ारिशूं हुयूं ऐं अॼोके मौज़ूअ जे बारे में जेका सो ॻाल्हि ॿोल रखणी हुई ऐं मां दोस्तनि अॻियां रखी। वधीक जेके बि साथी पंहिंजा सुवाल या जवाब हुजनि त उहे बिल्कुलु, या के सलाहूं हुजनि त बिल्कुलु मोकिलनि ऐं मां कोशिशि कंदुसि त ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए मौज़ूअ ते कचेरी कजे। बाक़ी सिंध जे जेको हींअर सिंध में जेके वाक़िया थिया आहिनि मज़हबी कटरपणीअ जा, त सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे सभिनी दोस्तनि खे मां अर्ज़ु कयां थो त जिथे बि को बि अहिड़ो वाक़ियो थिए त तव्हां महिरबानी करे उन वाक़ियनि ते पहुची ऐं पंहिंजे सिंध वासियुनि, पंहिंजे धरती धणियुनि ऐं धरतीअ जे साथियुनि सां गॾु बीहो ऐं उन्हनि सां उन्हनि जी मदद में अचो। महिरबानी। जी आदेश।